ही जादू कैपकट में 2 मिनटन जे अंदर सिखूं था। बस तव्हां सां गुज़ारिश है वीडियो एंड ताईं ॾिसो। सो सब खां पहिरीं 2 पार्ट शूट कयो। पहिरीं पार्ट में मोबाइल खे स्क्रोल करियो आसमान तरफ़ ऐं ॿिए पार्ट में हिन तरीक़े सां जंप लॻायो। उन खां पोइ ॿिन्हिनि पार्टन खे कैपकट जे अंदर खणी अचो। जंप वारे पार्ट ते क्लिक करियो ऐं थोरो स्क्रोल कंदा त तव्हांखे हिते ऑप्शन मिली वेंदो ओवरले। उन ओवरले ते दॿायो। उन खां पोइ आङुर सां पिंच करे हिन खे हिन जे बराबरि कयो। देन उन खां पोइ तव्हां वापसि बैक में अचो ऐं थोरो स्क्रोल कंदा हिते तव्हांखे हिकु ऑप्शन मिली वेंदो रिमूव बीजी। कैपकट जे अंदरि ही ऑप्शन वॾो ताक़तवर ऑप्शन आहे, पावरफुल आहे। हिन ते तव्हां क्लिक कयो ऐं उन खां साइड में हूंदो ऑटो रिमूवल, उन ते क्लिक करियो ऐं थोरी देरि में तव्हांजे जेको हुन जो बैकग्राउंड रिमूव थी वेंदो। बैकग्राउंड रिमूव थियण खां पोइ तव्हांखे हिते हिकु ऑप्शन मिलंदो, वॾो पावरफुल ऑप्शन आहे जंहिंजो नालो आहे की फ्रेम। की फ्रेम जो यूज़ करे तव्हां कहिड़ी वीडियो खे, नॉर्मल वीडियो खे प्रो लेवल ते खणी वञी सघो था। सो असां हिते की फ्रेम जो यूज़ तव्हांखे सेखारींदासीं। तव्हां हिन जॻह ते क्लिक कयो ऐं फस्ट की फ्रेम लॻाए हिन खे हिन तरीक़े सां मथे अपर तरफ़ स्क्रोल करियो। सेकंड की फ्रेम लॻाए स्क्रोल करियो। उन खां पोइ थर्ड की फ्रेम लॻाए साइज़ खे छोटो कयो। उन खां पोइ आख़िरी की फ्रेम लॻाए ऐं आसमान जी तरफ़ स्क्रोल कयो। डेली अहिड़ा फास्ट ट्यूटोरियल ॾिसण जे लाइ लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट में ॿुधायो ईंदड़ ट्यूटोरियल तव्हांखे कहिड़ो खपे। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।